लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जे सीनियर नायब सदर आहे सिंध जी मशहूरु सियासी कारकुन जनाब शाह मोहम्मद शाह साहब सां जारी आहिनि। ऐं गुज़िरियल वीक में असांजी ॻाल्हि थी हुई त 19 जनवरी 1951 ते शाह साहब भाणुठ में ॼा हुआ ऐं उनखां पोइ असां शाह साहब सां हाणे उनजे प्राइमरी हाई स्कूल कॉलेज ऐं पोइ हुनजी ज़िंदगी बाक़ी जीअं सियासी शुरू थिए थी उन ते पाण हलंदासीं। शाह साहब अवां प्राइमरी किथे पढ़िया? भाणुठ प्राइमरी स्कूल भाणुठ सरकारी हो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल भाणुठ उस्ताद मुंहिंजा टे हुआ ऐं हिकिड़ो हेड मास्टर हुसैन बख्श मेमन साहब ऐं ॿियो मुंहिंजो चाचो पीर बख्शा मुंहिंजो पढ़ण ॾाढो ॼाणो ऐं उस्ताद कुतुबुद्दीन हाजाणो इहे मुंहिंजा टे प्राइमरी उस्ताद। अवां भाणुठ में जो पढ़िया त उन उहो तालीम जे हिसाब सां उहो स्कूल तव्हां जेकॾहिं अॼु भेट था कयो उन दौर खे कीअं? आला क़िस्म उस्ताद आला क़िस्म जो स्कूल। अच्छा, हींअर कुझु कोन्हे न हींअर खे छॾियो उन दौर जी ॻाल्हि ॿुधायो। ऐं बहितरीनु बहितरीनु। पोइ 5 दर्जा उते पढ़ियो? 5 दर्जा। अच्छा, अलबत्ता हिकिड़ी शइ हुई जेको मूंखे हिट त हाणे थो थिए। हा, तंहिं वक़्त में थोरो क्लास तबिका हुआ असांजे स्कूल में। उहे कीअं? तबिका ई असांजे लाइ वॾो अनर हो, असांखे मास्तर इहे सम्झण लाइ केरु आहियूं वॾे घर जा वॾा 80 ऐं मां ऐं साईं जमाल शाह वॾो असांजो जैंदल शाह हिते मूंखे यादि आहे त उन स्कूल में आउं थोरो नंढिड़ो हूंदो पर एॾो होशियारु कोन हुउसि पर तारीख़ जाग्राफी में होशियारु हूंदो हुउसि। पोइ मास्तर जेको शागिर्दु फेल थी वियो थपड़ हणाईंदा शागिर्द ॿिए खां हणाईंदा तव्हांजे स्कूल में असां इतफ़ाक़ थियो त मूंखे त काथे लॻी कान पर जेकॾहिं असांजो साईं जंदल शाह मरहूम मुंहिंजो चाचो मुंहिंजे बाबे जो सौटो उहो पढ़ंदो हो त उहो थोरो उनखे जे थपड़ लॻाइण केरु हणे धनी में पुट खे थपड़ केरु पोइ बाबा आऊं हणंदुसि। अच्छा, सो इहो क्लास जो सैयद खे हणे सैयद न क्लास सैयद में विया पियो आहे। हा, असीं वटि थोरो ॻोठ में सैयद जेको असीं वटि वॾे रखी क्लास में जी 5 दर्जा हिते पढ़ियसि। पोइ वरी मुंहिंजो मामू सैयद फज़ल अली शाह उहो तपेदार हूंदो टंडे राय में सरप्राइज़िंग तपेदार उहो वरी अम्मा खे चवनि मूंखे ॾे ऐं वठी हलिया टंडे आदम में थो रहियासि टंडे आदम पहिरीं उहो टंडे हलायां पर अम्मा चयो त मूंखे चई न उते कोन थो टंडे आदम में थो रहियासि घर में रहींदो। अम्मा जो दादो पुटु अम्मा छा कयो जो अजीब ॻाल्हि आहे अम्मा चयो हा तव्हां वठी हलिया। अम्मा ॿ ॻाल्हियूं कया हिकिड़ो मुंहिंजी भेण खे सेकेंड मुंहिंजी भेण खे चयो बाबा तूं बि भाउ सां गॾु वञे वीचारी हली। ॿियो मूंखे अम्मा ॾिनी गऊं मोकिली अॻुवाट टंडे आदम त जीअं खीरु पीअंदुसि। मुंहिंजो त मसालो इहो आहे न ऐं थोरो दादलो बि हुउसि न ॼाओ हुउसि न अजीब ॿुधाई स्टोरी छा मुंहिंजी वालदा ऐं वालिद खे पुटु ॾरेरा पुटु बचियलु आहे कोन। अच्छा, नालो हर पुट जो नालो रखंदी नूर शाह तॾहिं करे नूर शाह मुंहिंजो नालो कोन रखी असांजे वॾे जो जंहिंजो नालो नूर शाह रखे मरी वञे वरी अम्मा खे विवाहिम थी वियो न त नूर शाह न हाणे जॾहिं मां ॼाओसि मुंहिंजो चवनि इहो था दाई हुई असांजे सिहत दाई नालो सिहत पोइ उहा उनजो होको ॾिनो अहमद शाह जे घर में खोदड़ो ॼाओ आहे खोदड़ो जीअं नज़र न लॻे। हा खोदड़ो ॼाओ आहे आहे को वठंदो पोइ किनियूं अॻड़ियूं पुराणियूं चवनि था खणी उन त गंद ते खणी मूंखे ॿधऊं खोदड़ो ॼाए पोइ वरी असांजी फैमिली में जेके हेड ऑफ फैमिली आहिनि असांजे उहो उनजो नालो अम्मा सैद बीबी अम्मा सैद ऐं अम्मा त उन चई आऊं वठंदुसि उन चई आऊं वठंदुसि पोइ मूंखे अम्मा विकिणियो छा ते लूण ते पोइ मुंहिंजो नालो पइजी वियो विकियल। अॼु ॾींहं ते अमीर दर शाह मरहूं मूंखे शाह मोहम्मद कोन सॾियो विकियल अञा त बि मूंखे घर में विकियल सॾींदा हुआ। अच्छा, तंहिं करे इहो दादलो ॿार न तव्हां घणा भाउ भेणूं? असीं मूंखे 6 भेनरूं हिकिड़ी अलाह खे प्यारी थी वई जलाल साईं जे वालदा खे ऐं बाक़ी 5 अञा घर जो आहिनि ऐं हिकिड़ो भाउ आहे शाह ज़मान 2 भाउर आहियो 6 भेणूं ठीकु आहे जी। भेणूं पढ़ियूं? हा वॾी भेण सन में पढ़ी जेका इमदाद शाह जे घर में सेकेंड मुंहिंजी भेण जेका पढ़ी उहा त हिते ग्रामर स्कूल में पढ़ी उहा पढ़ाई जी दुरेशा वार सां गॾु जेका ॿुधायो दोस्त पछाड़ी मरंदे दोस्त
त उहा उते पढ़ी पोइ वरी उते ॻोठ में अधी मुंहिंजी पढ़ी ऐं ॿी अजीब तोखे ॻाल्हि थी ॿुधाए मुंहिंजी भेनरूं पढ़ियूं वरी अजीब तोखे ॿुधाए हिन स्कूल असां गर्ल्स स्कूल आहे न भाड़ो इमदाद शाह विधो ऐं मुंहिंजी मामी विधो गर्ल्स प्राइमरी स्कूल केरु पढ़ाई मुंहिंजियूं भेनरूं पढ़ियल हुयूं ऐं मुंहिंजी वाइफ अहिलिया पढ़ियल इहे सभु पढ़ियल मुंहिंजी सौटु मुंहिंजी भाॼाई इहे अची स्कूल टीचर थियूं पोइ असां सॼे ॻोठ में इहो स्कूल टीचर ते छोकिरियूं अवेलनि सॼियूं अब सही आहे ॿी कई थी टीचर थियूं त पोइ उहे जो टीचर थियूं सभु छोकिरियूं अची वई स्कूल में अॼु अलहमदिल्ला असांजे स्कूल में हाई स्कूल आहे गर्ल्स हाई स्कूल आहे इहो असांजो बुनियादु अथनि त टीचर थियूं त पोइ नौकरियूं छॾे आयूं आहिनि हाणे सभु पंहिंजे घर जो पढ़ायूं ॿार सभु हाणे प्राइमरी तव्हां उते पढ़ियो जी हा पोइ हाई स्कूल हाणे ॿुधायो प्राइमरी ऐं मामा जो वठी आयो मूंखे टंडवादम टंडवादम आयुसि टंडो लहर हू रहंदो टंडो लहर पोइ उनजा ॿ पुट मूंसां रहंदा त पोइ असीं हाई स्कूल पढ़ियासीं टंडो लहर में हाई स्कूल टंडो लहर में पढ़ियो सिंध मॉडल हाई स्कूल टंडो लहर में मुंहिंजा जेके क्लासमेट आहिनि बैचमेट आहिनि सतार वाचाणी ऐं पंहिंजो ॿिया आहिनि दोस्त आहिनि इहे असीं टंडो लहर मां पढ़ियो आहियूं ऐं जेको नज़ीर अब्बासी वञूं न इहो प्राइमरी उते पढ़नि मुंहिंजे ॿार उन जो नालो नज़ीर पिचू सॾिबो पिचू नालो नज़ीर कोन पिचू इहो पोइ वीचारो अची वियो त इहे ऐं टंडो लहर रहियो मां हूंदो छड़ो रहंदो बोरची हूंदो असीं ॿ मुंहिंजे मामे जा पुट हिकिड़ो मां असीं शहज़ादा पुट आहियूं तपेदार पुट पैसा हूंदा वॾे असां लाइ मामा टांगो रखियो शहर में असां खां वठी स्कूल स्टेशन टांगो बि कहिड़ो मूंखे यादि आहे मोटे जो टांगो जेको 1 नंबर लिखियो टांगे लिखियो न सुठे घोड़े उहो असां रहंदो असीं निकर चढ़ी वेंदा ॿार टंडे लाइ रईसनि जा ॿार सेठनि जा बचाणियुनि जा युसवाणियुनि जा असांखे हसण सां ॾिसण भेण ई त टांगी में इहो उते हाई स्कूल उते स्कूल टीचर मुंहिंजा भला सहूलियतूं सभु हो पोइ पढ़ण में शौक़ु छो कोन हो तव्हांजो ऐं ॿुधाए थो सहूलियत सभु हुयो एक्चुअल छा आहे न जॾहिं मां हाई स्कूल में आहे न हिकिड़ो उस्तादु अलाह त माफ़ु करे उनजो अलाए छो मूं सां थी वियुसि नफ़्सियाती असर जगत राय जगत राय उहो अंग्रेजीअ जो टीचर पर उहो मूंसां थियो त थोरो उहो बि मूंखे थी वियो असर पोइ वरी होशियारु त हुउसि पोइ 6 उते पढ़ियुसि 7 उते 8 उते पढ़ियुसि पोइ मूं 9 क्लास में कवर कयो 9 क्लास में जेको मुंहिंजो टीचर ऐं ॿियो जेको असांजो जेको मैथमेटिक्स टीचर उस्ताद कादर बख़्श उहो हुन सॼो उस्ताद कादर बख़्श मोटर वॾो होशियारु टीचर हो उहो वरी उन मां वरी अलजबरा में होशियारु हुउसि मैथमेटिक्स बि घटि अलजबरा में होशियारु ऐं बाक़ी अंग्रेज़ी रिकवर बि कई वरी कवर कई जॾहिं हेडमास्टर हुन स्कूल साईं अली मोहम्मद दाऊद पोटो अब्बासी न आहिनि हीअ दाऊद पोटो हू आहिनि असांजे सन जा घिराणा इहे अची नसरपुर में वेठा पोइ दाऊद पोटा सॼा घिराणा ठटे बि वेठा आहिनि ऐं असुलु असांजा सन मां शिफ्ट थियल नसरपुर में यूसुफ शाहीन बसि आहे सन जो आहे उहो दाऊद पोटो हा सन जो आहे ऐं लाला कादर बि असांजो सन जो आहे तो ख़ैर सो हिते पढ़ियोसि हाई मैट्रिक लाला कादर दाऊद पोटो न लाला कादर घिराणो दाऊद पोटो घिराणो सॾिबो पर इहे असां पढ़ियासीं हिते हाणे वरी ॻाल्हि वधी वई मोटल तव्हांखे पढ़ायो उस्ताद उन पोइ अंग्रेज़ी मुंहिंजी वधाई सुठी कई उस्ताद अली मोहम्मद दाऊद पोटे पोइ इहो असांजी 9th में पोइ वरी मामा जीअं तपेदारी में शहर केसो पूरो थियो त पोइ असीं टंडे आदम आयासीं पोइ मां अची पढ़ियुसि मां मुंहिंजा मारोट पढ़ियासीं टंडे आदम में शाह लतीफ़ स्कूल में हिते असां पढ़ियासीं 9 पर इहे सरकारी स्कूल आहिनि शाह लतीफ़ गवर्नमेंट फर्स्ट क्लास न माना इहे नाला तॾहिं उते रखबा शाह लतीफ़ अच्छा म्यूज़िकल क्लासिस हुआ न सर न मिसाल मां पढ़ियुसि त लिखियलु आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल न गवर्नमेंट शाह अब्दुल लतीफ़ हाई स्कूल अच्छा गवर्नमेंट शाह अब्दुल लतीफ़ हाई स्कूल नालो हुयो शाह अब्दुल लतीफ़ हाई स्कूल या होॾे जेको सिंध मॉडल उहो बि सरकारी हो उहो प्राइवेट उहो प्राइवेट अच्छा उहो हाजी सादिक मेमण हूंदो नसब उहो हलाईंदो हिते रहिया मुंहिंजा क्लासमेट ॿुधाई थो हिते असीं 9 पढ़ियासीं पोइ मैट्रिक पढ़ियो मैट्रिक में हिते ई कई आहे मैट्रिक में सुठा नंबर में खई मैट्रिक में पोइ डिबेटर आहे उहो हिते थियुसि डिबेटर ऐं मुंहिंजा क्लास फेला हुआ चाहे ॾाढा आया तेॾे रोशन दी जूड़े जो MNA साहब पोइ मुंहिंजो यार पग बट यार अॼु बि यार आहे अञा बि यादि कंदो आहे कहिड़ी तोसां कचर करे ऐं ॿियो मुख़्तलिफ़ आहिनि असांजा टंडे आदम मशहूरु ॾाढा जेके
उहे असीं गॾु पढ़िया पोइ वरी मां डिबेटर थियो त पोइ मूंखे यादि आहे त हिकिड़ी थी ऑल डिविज़नल डिबेट थी इंटर डिविज़नल डिबेट उन में ट्रॉफी खणी विया 2 छोकिरा हुआ ख़ैरपुर जा नाज़ पायलट स्कूल जा नाज़ हाई स्कूल जा आऊं वरी उन में आयुसि त 2 नंबर पर वीचारो हू जोड़ी थी मुंहिंजी जोड़ी सुठी कान्हे मूंखे वरी जेको सो हुते जो मूं कयो इनाम त मूंखे ॾिनो सांगड़ वारो ऐं ट्रॉफी अलॻि सांगड़ माना डीपलाई साहब वारो डिप्लाई सां वारो सांगड़ ॾिनो न नाविल उहो मूंखे ॾिनो उहो मूं खटियो उहो किताबु हाणे मूं रखियो पाण मूं वटि न पियो बाक़ी उहो जेको कप मिलियो न उहो मूं स्कूल वारनि खे ॾिनो स्कूल में रखियो हूंदो उनजे नाले ते आहे उन नाले ते पोइ उहो मूं आऊं थियुसि डिबेटर हिते ई मूं डिबेटिंग जी हा पोइ मैट्रिक किथां कई टंडवा था कहिड़े क्लास में पास कयो 3rd क्लास में 3rd क्लास पोइ चयो था होशियारु हुउमि हा लिखणु पर जॾो हू छा थो तारीख़ ज़रूरु हीअं होशियारु हो तारीख़ जाग्राफी 3rd क्लास 3rd क्लास पोइ वरी फर्स्ट ईयर किथे पढ़ियो नवाबशाह में इमदाद मोहम्मद जा रहंदो हो न वकालत डिग्री कॉलेज नवाबशाह गवर्नमेंट कॉलेज नवाबशाह उते 2 साल पढ़ियो उते पढ़े 2 साल इंटरमीडिएट उते इंटरमीडिएट कयो उहो सुठो कयो कहिड़े क्लास में हा कहिड़े क्लास में पास कयो इंटर 2nd क्लास में सेकंड थोरी तरक़ी थी वई हा न हिते त ठीकु हुओ हिते अंग्रेजी बि सम्झंदो हुउसि लेक्चर बि जेको ॾींदो न पॉलिटिकल साइंस जी बि होॾे होशियारु हूंदो पॉलिटिकल साइंस में होशियारु हूंदो उस्ताद इफ़्तिखार ज़ैदी हूंदो असीं जेके क्लास फेलो हुआसीं गॾु विहंदा हुआसीं त तूं जॉइंट छोकिरी छोकिरा गॾु हुआ थोरा घणा इश्कड़ा विश्कड़ा पंहिंजी मूं कंदा हुआसीं को एजुकेशन को एजुकेशन पोइ वरी मुंहिंजो दोस्त वधीक क्लास फेलो उहो कले में खेॾंदो के बि न उहो तव्हांजो क्लासमेट बैचमेट साबिक़ चीफ सेक्रेटरी ईंदा बि स्कूल गॾु हुआसीं वापसि बि गॾु वेंदासीं अच्छा पाड़े में किथे रहंदासीं हू चवंदो तव्हां थींदुसि पढ़ंदुसि डिप्टी कमिश्नर ऐं चवंदा थींदो सियासत हा ॿिन्ही बहस पियो हलनि मुंहिंजा अच्छा हुनखे टारगेट अवल ई हुयो ऑफिसर थियण जो राटू माशाअल्लाह राटू मूं होशियारु कोन इंटेलिजेंट असीं हुआसीं पर यादगीरो सुठो हुउसि रटीलो राटू जेके चइबो रटीलो हो बाक़ी हूअं त हीअं त कई शयूं न कई शयूं आउं सम्झाईंदो वेठो त हीअं थियो हीअ लेक्चर हीअं अथई पोइ हाणे तव्हां इंटर करे हाणे तव्हां 2nd क्लास में पास कई हा पास कयो डॉक्टरी इंजीनियरी त तव्हांखे मिलणी कान्हे पोइ छा कयो पोइ आयुसि सिंध यूनिवर्सिटी में सिंध यूनिवर्सिटी छा में वरितव दाख़िला हा पॉलिटिकल साइंस में पॉलिटिकल साइंस हा अच्छा टीचर ऑनर्स पॉलिटिकल साइंस में टीचर ऑनर्स कयव ऑनर्स कान कयो न रस्टी खे थी वियसि अच्छा हाणे तव्हां कहिड़े सन में आयो यूनिवर्सिटी 72 1972 में 71 में रहिजी वियो थोरो जो पेपर मुंहिंजो रहिजी वियो पोइ 2nd रिपीट कयो कोन कयो न उहो सप्ली ॾिनो सप्ली बि उहो आयो रहिजी वियो जो रियासत इलेक्शन पोइ 70 में तरी पोइ थिए उन में निकिरी 2nd क्लास पोइ आयुसि पोइ सिंध यूनिवर्सिटी पॉलिटिकल साइंस हाणे पॉलिटिकल साइंस में तव्हांखे टीचर यादि आहिनि तंहिं दौर सभु यादि आहे वीसी केरु सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं टीचर हेड फैमिली में हेड छा कयूं टीचर चाचो टीचर केरु टीचर इलाही साईं आख़ून शहीद ऐं साईं प्रोफेसर उमर मेमण ऐं पंहिंजो ऐं उर्दूअ जो मुर्तज़ा कांग्रेसी ऐं पंहिंजो इन क़िस्म में मुस्लिम हिस्ट्रीअ जी हुई अज़ीज़ा चन्ना महताब जी भेण इन क़िस्म जा दोस्त आहे ॿिया जेको पॉलिटिकल माण्हू जंहिं सियासत माना वधीक हो नेशनलिस्ट हो उहो आख़ून शहीद उहो नेशनलिस्ट हो सुठो ॿियो अंग्रेजी जो टीचर असांजो फ़िरोज़ुद्दीन शाह साईं शहाबुद्दीन शाह जो वॾो भाउ इहो असांजो इहो आहे ऐं पोइ इहो हिते थियो पोइ गॾु पिया इलाही हूंदासीं हाणे एसि ताईं तव्हां शादी बि न कई आहे शादी मूं कई 78 पोइ शादी त मुंहिंजो वॾो मसालो थी वियो पोइ ॿुधाई न उहो पोइ था ॿुधूं हाणे तव्हां 72 73 74 ताईं सिंध यूनिवर्सिटी में आहियो हा 73 में तव्हां रस्टिकेट थी वियसि न रस्टिकेट थियो ही केस थिया न हफ़ीज़ पीरज़ादो चमाट केस इन ते रस्टिकेट थियासीं सभु थिया टे मूंखे कयो टिल फर्दर ऑर्डर
अच्छा, पहिरीं 3 साल पोइ टिल फुरदा ॿियनि खे 3 साल कयूं। 3 साल। केरु केरु थिया? इस्माइल वसाण, हा, मां ऐं पंहिंजो मदद अली सिंधी ऐं कमर राजपर कोन थी सघियो, बसि इहे थियासीं। अमानुल्लाह अमान कोन थियो, उहो कोन हो। अमान खे जेल में वियो, जेल गिरफ़्तार में। थियो। हा, अमान शेख गिरफ़्तार थियो, इस्माइल वसाण गिरफ़्तार थियो, सिकंदर भंगवार गिरफ़्तार थियो, अज़ीज़ भंगवार गिरफ़्तार थियो, इस्माइल वसाण खे मारकोट कयूं। हिकिड़ो मां अंडरग्राउंड थियुसि, उहो मूं पे मूवमेंट आहे हेॾी ॾाढी मुंहिंजी ॿुधी। हिन सां जॾहिं मिलणु आयुसि हिन कोर्ट में हिते, हीअ त हैरान थिए, पुलिस बि जाम वॾो आयुसि, छा करे अछी कांग्रेस टाइप मुलनि वारी टोपड़ी ऐं पाजामो मुहाजरनि वारो अचो पर त ॾाढी हेॾां वेठो हूंदो हुउसि इहो 73 में रसी थियुसि। पोइ तव्हां पढ़ाई छॾी? न पढ़ाई छॾियो केरु, पोइ वरी इम्तिहान ॾिनो अची, किथे? पोइ अची ॾिनो, पोइ जॾहिं रसी खे आर्डर ख़तमु थिया न 3 सालनि खां पोइ? 3 साल खां पोइ पूरो थियो न, पोइ मोटी जॾहिं उहे त 2002 में अची कया BA। अच्छा, हा, सब्जेक्ट पास अथसि न, सेकेंड ईयर त पास हो न। पोइ हाणे तव्हां ॼण त तालीम में बालगान कई। हा, मुंहिंजे पेपर रहियल न। 2002 में तव्हां ऑनर्स कई या BA? BA त हुअं ई हुउसि न, सिया न हुई न, मूंखे ॾियणो हो सर्टिफिकेट, पर मुंहिंजो पेपर ॾियां थो। हा, पोइ छा थियो? हाणे BA ॾिनव, पोइ तव्हां डिग्री जे लाइ ॾिनी न मिड़ई, त इहा ॾेई छॾिया? कम जी त न हुअ न? कम जी न, मूं चयो ॾेई छॾिया त जीअं इलेक्शन में लॻी इलेक्शन में जेको हिसो था ॾियनि, मुशरफ जो कोन थियो। हाणे हिकिड़ी नंढड़ी साई वठूं। जी, हाणे तालीम तव्हांजी पूरी थी आहे, ठीकु आहे, शादी अञा न थी आहे, ठीकु आहे। नाज़रीन, हिकिड़ी शादी छो न थियो? पोइ सफ़ा नंढड़ी साईअ खां पोइ पाण गॾु था थियूं ऐं साईं खां पुछंदासीं त साईं पंहिंजी पॉलिटिक्स शुरू किथां थी ऐं नवाब शाह, मूंखे जेका ख़बर आहे त नवाब शाह खां थी, पोइ उन में उन्हनि छा छा कयो आहे, उहा अॻिते कीअं आई आहे, यूनिवर्सिटी कीअं, पोइ सभु किसा हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ।